नून लीग आज़ाद उम्मीदवारनि पारां अक्सरियत ॾेखारण जी सूरत में अपोज़िशन में विहण जो ऐलान करे छॾियो। शहबाज शरीफ जी समलाहित इलेक्शन कमीशन ते धाती ऐं लेवल प्लेइंग फील्ड जा इल्ज़ाम लगाया पिया। क़ौमी मुफ़ाद लाइ कुर्बानी ॾियणी पवंदी। पीटीआई पारां अक्सरियत ॾेखारनि त हू वॾे शौक़ सां अपोज़िशन में वेहंदा। जेकॾहिं हुकूमत नथा ठाही सघनि त ॿियूं जमातूं गॾियल मुशावरत सां फ़ैसिलो कंदियूं। पीटीआई पारा केपीके जे वॾ वज़ारत लाइ अली अमीन गंडापुर उम्मीदवार नामज़द। हुकूमत साज़ी लाइ पीपल्स पार्टी नून लीग ऐं एमक्यूएम सां ॻाल्हियूं न करण जो ऐलान। पीटीआई बानी जो चवणु आहे त पीटीआई पारां केपीके जी वॾ वज़ारत अली अमीन गंडापुर खे नामज़द कयो वियो आहे। मर्कज़ में हुकूमत साज़ी लाइ पीपल्स पार्टी नून लीग ऐं एमक्यूएम सां के बि ॻाल्हियूं न थींदियूं। लतीफ़ खोसर चयो आहे त असांखे आज़ाद चवणु गैर क़ानूनी ऐं गैर आइनी आहे। पीटीआई खे हुकूमत ठाहिणु ॾिनी वञे। नून लीग की आज ते पीपल्स पार्टी जो फाइनल राउंड अॼु थींदो। रुगो सगारी हुकूमत जो हिस्सो बणिजे। ॿी सूरत में अपोज़िशन लीडर जी सीटी बहितर आहे। गुज़िरियल ॾींहुं पीपल्स पार्टी जे थियल मरकज़ी एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे इजलास में राय मेंबरनि जो नून लीग ते ॿीहर एतबार न करण जो मशवरो। शेरी रहमान शाह सियाता मरी फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त अञा ताईं हतमी फ़ैसिलो नाहे थियो। इलेक्शन ते चइनी सूबनि में ख़दशा आहिनि। बलोच शागिर्दनि जी बाज़ियाबीअ वारे केस में निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ इस्लामाबाद हाई कोर्ट तलब। असांखे हिन केस में वधीक वक़्तु घुर्बल आहे। एडवोकेट जनरल जी इस्तदा इहा त मुंहिंजी महिरबानी आहे जो आउं ॿिन्ही डीजीज़ खे न पियो घुरायां। निगरान वज़ीर आज़म सूमर ते पाण पेश थिए। जस्टिस मोहसिन अख्तरगियानी जो हुकुम। आम चूंडूं मुकमल थींदे ई तरक़ियाती फंड्स बहाल। बर्तन मुक़ररनि तां पाबंदी ख़त्म थी पई। हाणे समूरा इदारा नयूं रिथा मंज़ूर ऐं शुरू कराए सघनि था। फंड्स त रिलीज़ कया वेंदा। इलेक्शन कमीशन तरक़ियाती फंड्स बर्तन ऐं मुक़ररनि ते आम चूंडूं थियण ताईं पाबंदी लॻाई हुई। नई हुकूमत अचण खां अॻु पेट्रोलियम शयुनि जूं क़ीमतूं वधीक महांगियूं करण जूं तयारियूं। डीज़ल जी क़ीमत में ₹70 लाइट डीज़ल ₹2.82 गासरेट जे अघ में ₹1.07 फ़ी लीटर वाधि जो इम्कान। पेट्रोल जो अघु बरक़रार रखण ते गौर वीचार। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में अॼु कारोबार जी नाकारी शुरूआत। ट्रेडिंग दौरान 100 इंडेक्स में 1400 खां वधीक पॉइंट जी लात। इंडेक्स 60 पॉइंट्स जी सतह खां हेठि अची वियो। पीएससी खरपुर नाथन शाह तां कामयाब थियल पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल अज़ीज़ चोणे जो लाडाणो करे वियो। अब्दुल अज़ीज़ चोणे जो कुझु अरसे खां कैंसर जे मर्ज़ में मुब्तला हो। तदफ़ीन दादू भरिसां संदसि अबाणे ॻोठ खानपुर चोणे जो में कई वेंदी। इंजीनियर अब्दुल अज़ीज़ चोणे जो पीपल्स पार्टी जी टिकट तां अॻु बि 2 भेरा एमपीए रही चुको आहे। घोटकी ज़िलो बदतमीज़ी बाहि जे बढ़ चढ़ियल। M5 मोटरवे ते हथियारबंदनि जी मुसाफ़िर गाॾियुनि मथां फायरिंग। सरदार सादा अब्दुर्रहमान बुट्टी क़तल थी पियो। संदसि कार ज़ख़्मी। हथियारबंदनि जो टोलो मोटरवे ते चढ़ी आयो ऐं मुसाफ़िर गाॾियुनि मथां फायरिंग करे ॾिनी। सरदार अब्दुर्रहमान बुट्टी माज़ी जो वाक़ियो आंदर चंद्राणी थाणे जे दसी पैक मोटरवे ते राति देर सां पेश आयो। घोटकी ज़िले मां ॾोहारनि हथां अगवा थियल 18 ॼणा बाज़ियाब न थिया। मुख़बिन जी बाज़ियाबीअ लाइ मीरपुर माथेली ऐं उबावड़ो में एहतिजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। एहतिजाज में सियासी समाजी अख़बारनि मुख़बिन जे वारसनि सरकारी मुलाज़िमनि ऐं शहरनि वॾे अंग में शामिल। धाड़ियलनि हथां अगवा थियल माण्हुनि खे बिना देर आज़ाद कराइण जो मुतालबो।